अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम जनाब सदर गिरामी कदर मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीन व नाज़रीन, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ों, दोस्तों,
अॼोकी हीअ अज़ीम शान कॉन्फ्रेंस जेका ख़त्म नबूवत जे सिलसिले में तव्हांजे हिन शहर में मुनाक़िद थी रही आहे, मुजाहिद इस्लाम हज़रत मौलाना साईं मोहम्मद सूमर साहब हुसैनी मद्दज़िल्लहुल आली जूं कावशूं ऐं महिनतूं आहिनि, जंहिं ही ख़ूबसूरत प्रोग्राम सजाए तव्हांखे असांखे दावतूं ॾेई घुराए महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़त्म नबूवत जे सिलसिले में ही अज़ीम शान प्रोग्राम मुनाक़िद कयो आहे, जंहिंमें अल्लाह ताला तव्हांखे असांखे सभिनी मुसलमाननि खे अचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। मूं तव्हांजे आॾो जेका आयत करीमा तिलावत कई आहे उन जे तर्जुमे अर्ज़ करण खां अव्वल तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ कंदुसि जेको तव्हांखे गौर सां ऐं तवज्जो सां ॿुधणो आहे, सम्झणो आहे ऐं पंहिंजे ज़हन ऐं दिमाग़ में उनखे विहारणो आहे। मुंहिंजा सॼण साईं, पाण अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं। मुस्लमान इस्लाम जे क़बूल कंदड़ खे चइबो आहे। इस्लाम जे मञण वारनि जे लाइ ॿ शयूं तमामु अहम आहिनि, बुनियादी आहिनि, ज़रूरी आहिनि। उन खां सवाइ इस्लाम जो मफ़हूम तव्हांजे असांजे ज़हन में सही नमूने सां नथो अची सघे। उहे ॿ शयूं कहिड़ियूं आहिनि? सभ खां पहिरीं शइ आहे अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे वहदानियत जे मथां ईमान आणणु। इन जो मतिलब इहो आहे त अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू खे असां इस्लाम खे क़बूल करण वारा मुस्लमान माण्हू रब्बुल आलमीन खे पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में वाहिद वहदहू ला शरीक करे मञूं ऐं अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू खां सवा केर बि न असांजो इलाह आहे, न असांजो माबूद आहे, न असांजो ख़ल्क़ींदड़ आहे, न असांजो मालिक आहे। जेकॾहिं इबादत जो लाइक़ आहे त अल्लाह, ख़ालिक ऐं मालिक आहे त अल्लाह, जेको पंहिंजे ज़ात में, पंहिंजे सिफ़ात में वहदहू ला शरीक आहे। इहो ईमान हर मुस्लमान जे ज़हन में, दिमाग़ में, अक़ीदे में रासिख़ हुजणु खपे। इहा पहिरीं चाढ़ी आहे। उन खां बाद में जेकॾहिं का ॿी शइ आहे ऐं उहा अहम ऐं ज़रूरी आहे इस्लाम वारनि जे लाइ, उहा आहे सोहणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात, जन खे अल्लाह पाक जो सचो नबी पर सचे सां गॾु आख़िरी नबी मञणो आहे। इहे ॿई शयूं मुसलमान जे लाइ ऐं मुसलमान हुजण जे लाइ अहम आहिनि, लाज़मी आहिनि, ज़रूरी आहिनि। इन ॿिनि शयुनि खां सवाइ कई बि हालत में माण्हू कुझु बि खणी करे, छा बि चवे, केतिरियूं दावाऊं करे, उहो मुसलमान नथो थी सघे, मुसलमान चवण जो हक़दार न आहे। हाणे तव्हीं इन ॻाल्हि ते गौर कयो त इन इस्लाम खे क़बूल कंदड़ मुसलमान जेको अल्लाह पाक खे वहदहू ला शरीक पंहिंजो रब थो मञे ऐं मुंहिंजे प्यारे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जो आख़िरी रसूल तो तस्लीम करे, उन मुसलमान जे पुठियां
गैर मुस्लिम कुवतूं का त कुहाड़ा खणी उन जे ईमान खे लुटण जे लाइ, उन जे ईमान खे ज़ाया करण जे लाइ, उन खे बद अक़ीदे बणाइण जे लाइ, उन खे इस्लाम खां फेराइण जे लाइ रात ॾींहं कोशिश कंदा रहनि था। ऐं पुराणी तारीख़ में नज़र कबी त तमामु घणे अरसे खां वठी करे उहे इस्लाम जा दुश्मन मुस्लमान खे इन्ही ॿिन्ही ॻाल्हियुनि खां फेराइण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। लेकिन पहिरीं ॻाल्हि जेका आहे यानी अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जो वहदहू ला शरीक हुजण, इहा अहिड़ी त माण्हुनि जे दिमाग़ में ज़हन में रासिख थी चुकी आहे, अहिड़ी त मज़बूत थी चुकी आहे जो बातिल फिरका, बातिल मज़हब, इस्लाम दुश्मन कुवतूं इन्ही ॻाल्हि खे मुस्लमान जे दिल मां कढण में कामयाब नथा वञनि। कुझु बि खणी कनि पर मुस्लमान जो अक़ीदो आहे त अल्लाह ताला पंहिंजी ज़ात में, पंहिंजी सिफ़ात में अकेलो आहे। हालात कुछ मज़हबन, कुछ फिरकन, कुछ जमातुन अल्लाह ताला जे वहदानियत में माण्हुनि जे लाइ शुकूक ऐं शुबहात पैदा कया, पर हू कामयाब न वञी सघिया। मोमिन जो बुनियादी आहे ला इलाहा इल्लल्लाह ते, ऐं ला इलाहा इल्लल्लाह जो मफ़हूम ई हुआ त अल्लाह खां सवा ॿियो केर बि माबूद कोन्हे। हक़ीक़ी खुदा जी ज़ात आहे जेको रब्बुल आलमीन पंहिंजे ज़ात ऐं पंहिंजे सिफ़ात में अकेलो आहे। वस करे बीठा, कोशिशूं करे बीठा, पर इहो अक़ीदो मोमिन मुस्लमान जे दिल मां कढी न सघिया। पोइ वरी उन्हनि बद मज़हबनि सोचो, ख़ासि करे यहूदियुनि ऐं नसारनि, त पहिरीं ॻाल्हि असां मुस्लमान जे दिल मां न कढी सघिया आहियूं। कम अज़ कम भला जेका ॿी ॻाल्हि आहे यानी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह जो आख़िरी नबी हुजण, इन्हीअ जे बारे में कुझु मुस्लमाननि जे दिल में शकूक ऐं शुबहात पैदा कजनि। जेकॾहिं इन्ही मामले में थोरो बि मुस्लमान जो अक़ीदो मुतज़लज़ल थी वियो, थोरो बि हुन जो अक़ीदो हेॾे होॾे थी वियो, त बि हुन जो ईमान चट थी वेंदो। ईमान चट थी वियो त उहे गैर मुस्लिम ख़ुशि थींदा त असां पंहिंजे मतिलब में कामयाब थी वियासीं, जो मुस्लमान खे पंहिंजे रासिख ऐं सचे अक़ीदे खां हटाए छॾियोसीं। असां इस्लाम जी तारीख़ ते गौर कयूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने जे आख़िरी ॾींहंनि में इहा तारीख़ शुरू थी चुकी हुई त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात खां पोइ बि नबूअत जो सिलसिलो हलंदो, रिसालत जो सिलसिलो हलंदो, ऐं अहिड़ा बदबख़्त माण्हू पैदा थिया जेके महबूब करीम जे आख़िरी ज़माने में उन्हनि नबूअत जी दावा कई। अल्लाह जे हबीब करीम पंहिंजे सहाबनि, पंहिंजे मञण वारनि ऐं मुसलमाननि खे अहिड़ो त पक्को ऐं सचो सबक़ पढ़ायो हो जो उन्हनि पलीतनि जे तरफ़ मुसलमाननि तवज्जो ई कोन कयो। चंद हुननि जा माण्हू कबीले जा मतिलब त हुननि जे ज़ात वारा, हुननि जे क़ौम वारा, हुननि जे बिरादर वारा, बिरादरी लेवल ते, क़ौमी लेवल ते, मिट्री ऐं माइट्री जे लेवल ते उन्हनि जे पुठियां लॻा ऐं उन्हनि खे चयो त बराबरि तव्हां रसूलुल्लाह खां बाद में तव्हां बि नबी आहियो। पर अल्लाह पाक महबूब खे जॾहिं पाण ॾे घुरायो ऐं असांजो महबूब इन ज़ाहिरी दुनिया मां बुरको मटाए रवाना थिया ऐं महबूब करीम खां बाद में सभ खां अव्वल जेको मुसलमाननि जो अमीरुल मोमिनीन थियो, उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे, हज़रत सिद्दीक़ अकबर जी ज़ात बाबरकात आहे। ऐं सिद्दीक़ अकबर सभ खां पहिरियां मुसलमाननि जी कमान संभाले अमीरुल मोमिनीन बणिजी सभ खां पहिरियां जंहिं पासे तवज्जो ॾिनो
ओ हजरत उस्मान हजरत अबू बकर जो अजीम कारनामो आ, इस्लाम जे तारीख़ जो सोनहरी बाब आ। ओ ही हुयो जो हजरत अबू बकर सिद्दीक जीअं जो खिलाफत जी वाग संभाली त सब खां पहिरियां पहिरियां अबू बकर सिद्दीक उन्हनि माण्हुनि जो मुक़ाबिलो कयो, जंग कई ऐं उनखे क़त्ल करायो ऐं उनखे तबाही बर्बाद करायो। मुस्लमाननि जी फौजूं वठी करे उन्हनि जे मथां हमला करे जेके फिरी चुका हा, मुर्तद थी चुका हा, तन मुर्तदनि खे जहन्नम में पहुचायो ऐं जंहिं नबूवत जी दावा कई उन्ही खे बि जहन्नम में पहुचाए छॾियो। गोया असांखे महबूब करीम खां बाद में सहाबा किराम जी ज़िंदगी ख़ुसूसन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ज़िंदगी जेको दर्स ॾिनो उहो इहो ॾिनो त रुगो वाइज़ करणो कोन्हे, रुगो नसीहत करणी कान्हे, रुगो हिदायत करणी कान्हे, बल्कि ख़त्म नबूवत जे दुश्मन जे ख़िलाफ़ जंग भी करणी आहे। जेको ख़त्म नबूवत जो मुनकिर हुजे उन्हीं खे नसीहत जे जाइ ते, वाइज़ जी जाइ ते, तकरीर जी जाइ ते, हिदायत जी जाइ ते उन सां मुक़ाबिलो कबो ऐं हुनखे या त तस्लीम कराइबो, जे तस्लीम न करे त हुनखे क़त्ल करे छॾिबो। उहो वाजिबुल क़त्ल आहे। छाजे करे जे अल्लाह जे मुक़ाबले में ॿियो अल्लाह नथो थी सघे, ईअं रसूलुल्लाह जे मुक़ाबले में ॿियो रसूल नथो थी सघे। मुसैलिम कज़्ज़ाब, असवद अंसी ऐं ॿिया काफ़ी महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़माने खां पोइ फौरन बाद जन नबूवत जूं कूड़ियूं कूड़ियूं दावाऊं कयूं ऐं उन्हनि खे सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहन्नम रसीद फरमायो ऐं मुसलमाननि खे यकीन ॾियारियो त मुसलमानो अल्लाह पाक जो फरमान सचो आहे, अल्लाह जे महबूब जो फरमान सचो आहे, अल्लाह जे क़ुरान भी चयो आहे ऐं अल्लाह जे हबीब भी पाण फरमायो आहे त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो आख़िरी नबी आहे, ॿिए कंहिं नबी जी ज़रूरत ई कान्हे का। पोइ उहो वॾो फितनो हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने में, तमामु वॾो फितनो हो ऐं एॾो वॾो फितनो जो उन खां काफ़ी माण्हू उन ज़माने में कबीलनि जा मुतासिर थिया, पर अबू बकर उन्हनि जी सरकोबी कई, उनखे शिकस्त ॾिनई, उनखे तबाही बर्बाद कई। पोइ इस्लाम जी तारीख़ ॿुधाए थी त 1300 साल ताईं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कूड़ी नबूवत जी दावा करण वारा को किथे हिकिड़ो ईरान में पैदा थियो, हिकिड़ो कूफे में पैदा थियो, हिकिड़ो को शाम जे इलाइक़े में पैदा थियो, इहे ख़ाल ख़ाल थोरा थोरा 1300 साल गुज़री विया, थोरा थोरा माण्हू हुआ जन नबूवत जूं दावाऊं कयूं ऐं कूड़ हयो त असां बि नबी आहियूं। पर हज़रत अबू बकर वारे कारनामे मुसलमाननि में अहिड़ो स्प्रीट फूके छॾियो हो, अहिड़ो पावर फूके छॾियो हो, अहिड़ो ईमान हुननि जो मज़बूत करे छॾियो हो जो सिद्दीक़ अकबर खां पोइ बि 1300 साल ताईं उहे तहरीकूं उथियूं पर पंहिंजे मौत मरी वियूं, को बि हुननि जे कढ कोन लॻो ऐं सभु माण्हुनि खे थुकूं हणंदा रहिया। अमी कूड़ा आहियो, मुहम्मद करीम अल्लाह जो आख़िरी नबी आहे। बदकिस्मती असांजे हिन बर्रे सगीर जी थी 1839 में, समझो था ना, 1839 में मशरकी पंजाब जे ज़िले गुरदासपुर में, ओ मशरकी पंजाब अजकल हिंदुस्तान में आ, मगरबी पंजाबी पंहिंजो आहे पाकिस्तान जो सूबो, ओभारियो पाकिस्तान जो हिस्सो पंजाब वारो, उन में हिकिड़ो ज़िलो आहे गुरदासपुर। उन गुरदासपुर ज़िले में हिकिड़ो ॻोठ आहे कादियान। उन कादियान जे ॻोठ में 1839 में हिकिड़ो शख्स पैदा थियो, ॼाओ जंहिंजो नालो रखियो गुलाम अहमद। हुन जो पीउ सुन्नी हो, हनफी हो, हुन जो ॾाॾो
सुन्नी हो, हनफी हो, उन जो खानदान मुगल खानदान हा ऐं उन्हनि जा वॾा असल ईरान खां आया हा, घणे अरसे खां वठी करे हिंदुस्तान में आबाद हा। ऐं ही गुलाम अहमद जीअं जो पैदा थियो 1839 में, त अहिड़े घराणे में पैदा थियो जंहिं घराणे वारनि जो अक़ीदो उहो अक़ीदो आहे जेको तव्हांजो ई असांजो अक़ीदो आहे। उनजो घराणो मुस्लमान हो, पीउ मुस्लमान हो, माउ मुस्लमान हुई, उनजो सॼो घराणो खानदान मुस्लमान हो ऐं सुन्नी हनफी मुस्लमान हा। ऐं इहो ई हुननि जो अक़ीदो हो जेको असांजो तव्हांजो अक़ीदो आहे। ऐं उन्ही गुलाम अहमद जीअं जो हौस संभालियो, स्कूल में पढ़ियो, कुछ अरबी पढ़ियो, कुछ फारसी पढ़ियो, कुछ अंग्रेजी पढ़ियो, त इन्हीअ जो बि इब्तिदा में शुरू में इहो ई अक़ीदो हो जेको तव्हां ई असांजो अक़ीदो आहे। इहो ख़ुदि पाण गुलाम अहमद इन्ही अक़ीदे जो हुयो त अल्लाह पाक जी ज़ात पंहिंजी ज़ात में सिफ़ात में अकेलो आहे ऐं रसूलुल्लाह अल्लाह जो आख़िरी नबी आहे। बस हुज़ूर ते नबूअत जो सिलसिलो ख़तम आहे, केर बि नबी न थींदो। इहो 1839, 40, 41, 42, 43, 1857 ताईं केसी ते बाबा ॾाढे ॻाल्हि 1857 ताईं इहो गुलाम अहमद भी इन्ही नज़रिए जो हो, इन्ही अक़ीदे जो हो। पाण वॾड़ो थियो, पढ़ियो, मदरसे में कुछ तालीम हासिल कई। 1857 में इत्तिफ़ाक़ सां असांजे हिन मुल्क में हिकिड़ो वॾो हादसो थियो। उहो एॾो वॾो हादसो थियो जो उन हादसे जा असरात अञा ताईं असांजे मुल्क में मौजूद आहिनि। 1857 पोइ वरी 1957, 100 साल गुज़री वियो। हाणे ही 2009 हलनि पिया, तक़रीबन मुंहिंजा दोस्त 150 साल थी चुको आहे, पर उन हादसे जा असरात अञा ताईं असांजे पाकिस्तान में, हिंदुस्तान में मौजूद आहिनि। अवां चवंदो अलाए कहिड़ो हादसो थियो, को जहाज़ किरियो, का रेल भॻी, को दरिया खे खंड पियो, छा थियो, का बाहि लॻी। पोइ तव्हांखे ॿुधायां, आउं तव्हांखे हिकिड़ी तारीख़ी हक़ीक़त ॿुधायां। वाइज़ तव्हां घणेई ॿुधा आहिनि, तक़रीरूं घणियूं ॿुधियूं अथव, पर तव्हांजे ज़हन में थोरी तारीख़ हुजे, ज़हन तव्हांजे में ॻाल्हि हुजे त जीअं तव्हांखे सही माना में ख़बर पए त हे फितनो कॾहिं पैदा थियो, छो पैदा थियो। 1857 में हिन असांजे बर्रे सगीर में, यानी हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जेको ही गॾियल इलाइक़ो आहे, उन्ही ज़माने में मुंहिंजा दोस्तो अंग्रेज़नि, ईसाइनि, लंडन वारनि, बर्तानिया वारनि हिन असांजे मुल्क ते हमिलो कयो ऐं असांजे मुल्क ते पंहिंजी हुकूमत क़ाइम करण जी कोशिश कयूं ऐं जंग थी। उन जंग जे दौरान में मुंहिंजा दोस्तो मुसलमान पेर संभाले न सघिया, छिड़ थी विया ऐं हादसो पेश आयो जो मुसलमान खे तमाम बुरी तरह सां शिकस्त मिली, बुरी तरह सां मुसलमान नाकाम थिया ऐं अंग्रेज जेको वापारी थी आयो हो, ताजिर बणिजी आयो हो, उन 1857 में हिन बर्रे सगीर में गॾियल हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में पंहिंजे हुकूमत जा पेर पुख्ता कया। आलिम, पीर, दरवेश, माण्हू ॾाढा परेशान थी विया। असांजे हिन हिंदुस्तान में इहो मुग़लनि जो दौर हो त मुसलमाननि जो दौर हो, मुग़लनि खां अॻु में दौर हो त बि मुसलमाननि जो दौर हो। तक़रीबन 1000 साल खां वठी हिन बर्रे सगीर ते मुसलमाननि जी बादशाही हुई ऐं मुसलमान कमज़ोर हा, कुझ बि हा, पर पंहिंजा फ़ैसिला क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ कंदा हा। पर जीअं जो अंग्रेज़ आयो ऐं अंग्रेज़ पंहिंजा पेर पुख्ता कया त मुसलमाननि जो शीराज़ो तमामु तब्दील थी वियो ऐं मुसलमान खे हेॾे विया को होॾे विया। पंहिंजी जॻह ते मुसलमान पंहिंजा पेर संभाले न सघिया ऐं मुसलमान तमामु घणा परेशान थिया। हुकूमत अंग्रेज़ जी अची वई, फौज अंग्रेज़ जी अची वई, हथियार अंग्रेज़ जा अची विया, कानून अंग्रेज़ जो अची वियो, मिलिट्री अंग्रेज़ जी अची वई,
सारो मुल्क के वकोड़े विया। जेकॾहिं को बि चुरंदड़ पुरंदड़ माण्हू ॾिठो पिए त ही थोरो जोश वारो आहे, जज़्बे वारो आहे, गैरत वारो आहे, उन्ही खे अंग्रेज वठी फांसी ते चाढ़े छॾियो, कनखे कारे पाणी उमाणे छॾियो, कनखे काॾे उमाणे छॾियो। माना हुन ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी जो मुस्लमान खे कुचले तबाही बर्बाद कई। जेके समझदार मुस्लमान हा उहे सोच में हुया, फिक्र में हुया त को अल्लाह करे अहिड़ो मर्द पैदा थिए जेको हक़ जो नारो हणी अंग्रेज खे मुल्क मां कढे, वरी मुहम्मदी शरीयत ऐं मुहम्मदी कानून पैदा थिए। पंहिंजे में दुआऊं घुरंदा हा, पंहिंजे में रड़ियूं कंदा हा, पंहिंजे में सोचींदा हा, लीडर जे इंतज़ार में हा त को लीडर मिले, अहिड़ो मिले। ऐं आलिमनि सॻोरनि मुसलमाननि खे सदन खां वठी करे ॿुधाए छॾियो हो त रसूलुल्लाह जी हदीस आहे, मुस्लिम शरीफ़ जे अंदरि रिवायत आहे, अल्लाह पाक जे हबीब फरमायो आहे त जॾहिं हिन जहान में ज़ुल्म वधी वेंदो, जॾहिं हिन जहान में बेगैरती वधी वेंदी, जॾहिं हिन जहान में कुफ्र वधी वेंदो, जॾहिं हिन जहान में इस्लाम जी ठठोल थींदी, जॾहिं हिन जहान में इस्लाम कमज़ोर थी वेंदो, वो अल्लाह तबारक व तआला हज़रत बीबी फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जेका मुहम्मद करीम जी न्याणी आहे, उन्हीअ जे खानदान मां हिकिड़ो शख्स पैदा कंदो जंहिंजो नालो हूंदो मुहम्मद, पर लक़ब हूंदो उनजो इमाम महदी। पोइ इमाम महदी ईंदो, अची हिन सॼे जहान खे अदल सां भरे छॾींदो, कुफ्र जे खिलाफ़ जंग कंदो, कुफ्र खे तबाही बर्बाद कंदो, बेदीनी खे ख़त्म कंदो, ज़ुल्म दुनिया मां ख़त्म कंदो। ओ अल्लाह पाक जे तरफ़ खां महदी थी ईंदो ऐं हूंदो रसूलुल्लाह जे खानदान मां, फातिमत ज़हरा जे नस्ल मज़ा हूंदो, पर नालो हुनजो मुहम्मद हूंदो, लक़ब हुनजो इमाम महदी हूंदो। ऐं उन इमाम महदीअ जी हिकिड़ी ख़ासि निशानी हदीस में बयान चला, उहा तव्हांखे निशानी ॿुधायां, उहा बि मुस्लिम शरीफ़ जे अंदरि बयान चला। उहा कहिड़ी आहे? उहा ही आहे त इमाम महदी जॾहिं अल्लाह जे दीन जे लाइ जिहाद कंदो, जंग कंदो ऐं हिन मुल्क खे अदल ऐं इंसाफ़ सां भरींदो त रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालहू इमाम महदीअ जे ताईद जे लाइ, इमाम महदीअ जे मदद जे लाइ, इमाम महदीअ जे हिम्मत अफ़ज़ाईअ जे लाइ ईसा अलैहिस्सलाम जेको आसमान ते ज़िंदा वेठो आहे, उनखे रब्बुल आलमीन दमिश्क जे शहर में मोकिलींदो, जो लखे माण्हू ॾिसंदा, लखे माण्हू ॾिसंदा त आसमान तां लथो थो अचे। हिकिड़ी बाह हुनजी मलाइक जे कुल्हे ते हूंदी, ॿी बाह हुनजी ॿिए मलाइक जे कुल्हे ते हूंदी, उन ॿिनि मलाइकनि जे ज़रिए आसमान तां लहंदो ऐं दमिश्क में ईंदो ऐं अचण सां दावा कंदो त मां इमाम महदी जो मददगार ईसा नबी आहियां, जंहिं ईसा खे अल्लाह आसमान ते खणाए वरितो हो। अॼु मां अल्लाह जे हुकुम सां ज़मीन ते लही ईसा अलैहिस्सलाम जी मदद करण आयो आहियां। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। पोइ जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम हेठि लहंदो त ईसा अलैहिस्सलाम जो इस्तक़बाल इमाम महदी कंदो। केरु इस्तक़बाल कंदो? नमाज जो टाइम थींदो, नमाज जे लाइ तकबीर लॻंदी, नमाज जे लाइ सफ़ूं ॿधियूं वेंदियूं। ईसा अलैहिस्सलाम हज़रत इमाम महदी खे चवंदो त ऐं इमाम महदी, हिकिड़े पासे तू रसूलुल्लाह जो उम्मती आहे, ॿिए पासे तू रसूलुल्लाह जो खून आहे, टे पासे तू रसूलुल्लाह जे दीन जो महदी ऐं मददगार आहे। नमाज मुसल्ले ते तू पढ़ाए, मां तुंहिंजे पोयां नमाज थो पढ़ायां।
पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम इमाम महदी जे पुठियां नमाज़ पढ़ंदो। हाणे उन्ही टाइम ते जॾहिं ईसा लही ईंदो त दज्जाल पैदा थींदो। दज्जाल जंहिंजे लाइ नबी पाक जी हदीस आहे त रूह ज़मीन जे हर शहर में वेंदो, हर ॻोठ में वेंदो ऐं दज्जाल वेंदो, पर मां मुहम्मद जे मके ऐं मदीने में अची कोन सघंदो। जीअं जो मके में ऐं मदीने में अचण जी कोशिश कंदो त उन ज़माने में मदीने खे 7 दरवाज़ा हूंदा, ॿाहिरां किलो ई कोट हूंदो, 7 दरवाज़नि ते अल्लाह जा मलाइक बीठा हूंदा। उहे अल्लाह पाक जा मलाइक उनखे अंदरि अचण कोन ॾींदा ऐं उनखे अल्लाह जा मलाइक तड़े कढंदा। पोइ जॾहिं उहो दज्जाल ॾिसंदो त मदीने में मां नथो वञी सघां, पोइ मदीने जे ॿाहिरां बि सॾ कंदो। छा कंदो? जॾहिं सॾ कंदो त ज़मीन में ज़िलज़िलो ईंदो। ज़मीन में हिकिड़ो लोॾो, ॿियो लोॾो, टियों लोॾो, जंहिंमहिल 3 लोॾा ईंदा त महिल महबूब फरमाए थो त जीअं न नाग जोगिन खां भॼी ऐं पंहिंजी जान बचाइण जे लाइ ॿिर ॾे वेंदो आहे, पाण करीम फरमाइनि था उन ज़िलज़िले वारे टाइम ते ईमान बि दुनिया मां भॼी अची मदीने में पनाह वठंदो ऐं ईमान वारा मदीने में ईंदा, ईमान वारा मदीने में रहंदा। पर महबूब फरमाए थो उन टाइम ते कुझु मदीने में मुनाफ़िक बि हूंदा, मुंहिंजा दुश्मन बि हूंदा, ज़ाहिरी मुस्लमान हूंदा, पर उहे मुनाफ़िकनि सां गॾियल हूंदा। पोइ जंहिं मदीने में 3 ज़िलज़िले जा झटका ईंदा, मोमिन भॼी मदीने में ईंदा ऐं महबूब फरमाए थो त हज़ारनि जे तादाद में मदीने मां मुनाफ़िक निकिरी वञी पंहिंजे उस्ताद दज्जाल सां मिलंदा। मदीने में रही न सघंदा, उन 3 झटकनि खां पोइ निकिरंदा ऐं भॼंदा। माण्हू मोमिन मदीने में ऐं हे मुनाफ़िक वरी मदीने मां निकिरी वञी दज्जाल सां मिलंदा। पोइ दज्जाल उन पंहिंजी जमात खे वठी अॻिते रवानो थींदो। पोइ जंहिंमहिल दमिश्क में ईंदो, दमिश्क जे शहर में दाख़िल थींदो, उते दमिश्क जो दरवाज़ो आहे जंहिंजो नालो आहे बाबे लुद। छा नालो बाबा? बाबे। उन्ही बाबे लुद ते जंहिंमहिल दज्जाल पहुचंदो तंहिंमहिल अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम तलवार खणी हुनखे क़त्ल करे छॾींदो। सभई जो सुभान अल्लाह, दिल खोले जो सुभान अल्लाह। बाबे लुद वटि ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात उन्ही दज्जाल खे क़त्ल कंदो ऐं उन जी जेका जमात हूंदी, कुझु क़त्ल थींदा ऐं कुझु भॼी वेंदा। पोइ ईसा अलैहिस्सलाम हिन दुनिया में अल्लाह जे हुक्म सां 7 साल ज़िंदह रहंदो। 7 साल खां पोइ विसाल कंदो। उन जो जनाज़ो इमाम महदी पढ़ाईंदो ऐं मुंहिंजे मुहम्मद करीम जे रोज़े में जेका बचल जाइ आहे उन जाइ ते दफ़न थींदो। मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ, पोइ इमाम महदी जे फैज़ सां सारी दुनिया अदल ऐं इंसाफ़ ऐं दीन सां भरपूर थी वेंदी, जो पूरी रूह ज़मीन में हिकिड़ो बि काफ़िर कोन हूंदो, सभु रसूलुल्लाह जा आशिक़ हूंदा। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, जिंदाबाद। दम दस्तगीर रहमतुल्लाह या अली अल मुर्तज़ा। दोस्तों अज़ीज़ो, नतीजो यो थींदो
जो क़त्ल थी वेंदो दज्जाल, उन जी जमात बर्बाद थी वेंदी, ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात दफन थींदा रसूलुल्लाह जे रोज़े में। इमाम महदी जी पूरी रूह ज़मीन ते हुकूमत हूंदी, सॼो मुल्क मुसलमान ही मुसलमान हूंदो। हाणे तव्हांजे ज़हन में ॻाल्हि वेहिजी वई त क़यामत खां अॻु में हज़रत ईसा खे चओ अचणो आहे, सो भई जो ईसा अलैहिस्सलाम खे ॾाढे जो ईसा अलैहिस्सलाम खे अची हज़रत महदीअ जी मदद करणी आहे, मदद करे उन दज्जाल खे क़त्ल करणो आहे। क़त्ल करण खां पोइ हज़रत महदीअ जी हुकूमत क़ाइम रहंदी, हज़रत ईसा अलैहिस्सलाम दफन थींदो रसूलुल्लाह जे रोज़े में। हाणे जॾहिं 1857 में इहो हादसो पेश आयो जो अंग्रेज़ जी हुकूमत क़ाइम थी मुसलमान परेशान थिया त को लीडर पैदा थिए, त उन टाइम में इन्ही मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी जो हिकिड़ो मुरीद हो मौलवी नूरुद्दीन। छा नालो बाबा मौलवी? उन्हीं चयोसि साईं मौक़ियो वाह जो आहे। कि कीअं भला? जे पूरी दुनिया में हिन बरे सगीर में अंग्रेज़नि मुसलमान खे टोटा चबाए छॾिया आहिनि, मुसलमान कंहिं लीडर जी तलाश में आहिनि, त उहो लीडर हुजे, असां हुन जे पोयां लॻूं जेको हिन इस्लाम ऐं दीन जो बेड़ो खणे। हाणे मौक़ियो थी, तूं चालाक होशियार आं, तूं कोशिश कर, तूं ईसा त कोन थो थी सघी, छो तूं लहंदो आसमान तां, तूं थो थुकूं चटी ज़मीन ते। त जेकर अटकल मां थो ॾसां, तूं दावा कर त मां ईसा न आहियां बल्कि ईसा जो ख़लीफ़ो ऐं जाइ नशीन आहियां, पोइ 2-3 ॾहाड़ा जाइ नशीन सजाइजां, मसीह मऊद सजाइजां। मसीह माना मिसाल, मसीह मऊद माना ईसा, उन जो मिसाल सॾाइजां। पोइ कुझु तो वटि माण्हू मुरीद पैदा थींदा, पोइ कुझु हली पोइ वरी चइजां त ईसा ख़ुदि मां पाण आहियां, पोइ तूं दावा कजां त हाणे ईसा बि न आहियां, मां नबी आहियां। इहो बेवकूफ़ जो पुटु उन नूरुद्दीन मौलवीअ जे चवण ते लॻी, उन मुसलमाननि खे इंतज़ार में ॾिसी दावा कई त शायदि मुसलमान मूंखे मञींदा। हुन 2 दावाऊं कयूं, हिकिड़ी दावा कई त ईसा अलैहिस्सलाम जहिड़ो ई कोन्हे, उन्हीअ खे फांसी ॾेई मारे छॾियो हुयो, हाणे ईसा जे जाइ ते मां पैदा थियो आहियां। हालांकि इहा बि ॻाल्हि क़ुर जे ख़िलाफ़ आहे। क़ुर थो चए ईसा आसमान ते ज़िंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन 1800 तक़रीबन 85 में 1857 खां पोइ 1885 में इहा दावा कई त मां मसीह आहियां, ऐं ईसा मरी चुको आहे, ऐं ईसा अलैहिस्सलाम जी क़ब्र कश्मीर में आहे, ऐं मां जेको आहियां सो उन जो ख़लीफ़ो आहियां, मूंखे अल्लाह मोकिलियो आहे। पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ वरी चवण जी दावा शुरू कई त माॾे हाणे इल्हाम बि अचनि था। अंग्रेज़नि ॾिठो त वाह वाह, मुसलमाननि खे शिकस्त असां ॾिनी आहे, माली तरह मादी तरह हुकूमत ख़तम, हुकूमत अंग्रेज़ जी आहे, पर मुसलमान में अञा थोरो घणो ईमान ऐं स्प्रीट आहे। इन ईमान खे ख़त्म करण जे लाइ को माण्हू ख़रीद कयूं जेको चालाक हुजे, हिकिड़े पासे चालाक हुजे, ॿिए पासे असांजे इशारे ते नचे, असांजे चवण ते घुमे, जीअं असां चऊंसि तीअं करे। पूरे हिंदुस्तान में नज़र डोड़ायूं, नज़र वञी पियो गुलाम अहमद कादियानीअ ते। गुलाम अहमद खे घुरायूं, ॾे ख़बर असीं तोखे ॾोकड़ जाम ॾींदासीं, पैसा जाम ॾींदासीं, जीअं चवंदे तीअं कंदासूं। तूं रुगो मुसलमान में हिकिड़ो नओं फ़िरक़ो पैदा कर। मुसलमान सिर कुर्बान कंदो आहे नबी करीम जे ख़त्मे नबूअत ते। तूं ख़त्मे नबूअत वारी दीवार में ॾार विझ, इन खे दीवार खे ट्रोड़, इन दीवार में सोराख़ पैदा कर त मुसलमान में शक शुबहा पैदा थियनि। पोइ तोखे बि नबी मञीदा त हुननि जो ईमान कमज़ोर थी वेंदो, कमज़ोर थी वेंदो त असां अंग्रेज़ जा ग़ुलाम थींदा।
गुलाम अहमद चयो त बस इहो कम मुंहिंजो आहे, ॾोकड़ जाम ॾियो, बाक़ी तव्हां जीअं चवंदो तीअं मां कमु करे ॾेखारींदोसांव। पोइ उन खबीस इन गुलाम अहमद कादियानी 1857 खां पोइ 1885 में नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक हज़रत ईसा जे वफ़ात जी दावा कई, मसीह जी दावा कई, ऐं उन खां पोइ अॻिते वरी थोरो अरसो हली पोइ वरी दावा कई मां रसूलुल्लाह में फना आहियां, मां रसूलुल्लाह जो आशिक़ आहियां, मां रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां, मां रसूलुल्लाह ते सिर कुर्बान करण वारो आहियां। पोइ रसूलुल्लाह जे उन फनाइयत जे करे हुज़ूर जो फैज़ एतिरो वधियो आहे, महबूब जो मूं ते फैज़ अची पियो आहे जो महबूब जे नबूवत वारी छांव मुंहिंजे मथां अची पई आहे। हाणे मां नबी न आहियां, बल्कि मां ज़िल्ले नबी आहियां, नबी न आहियां, बल्कि नबीअ जी छांव मां आहियां। जमल हुन इहा दावा कई, नूरदीन त हिन जो ॿई मुरीद हो, पढ़ियो लिखो मौलवी बैंज दीन हुयो, ऐं के चंद माण्हू हुन जे कबीले जा, मुग़ल कबीले जा माण्हू हुन जी बिरादर वारा, उहे हिन जे कढ लॻा, ऐं ॿिया वरी अबोझ माण्हू उन्हनि जे दिलि में ख़्यालु वेहिजी वियो त ईसा त वाकई चवे थो मरी वियो आहे, हे ईसा जे मिसल थी आयो आहे, ऐं हे शायदि करे नबी त कोन थो सॾाए, बल्कि ही दावा थो करे त मां नबी जे फैज़ में जो आहियां ऐं मूंखे नबूअत जी छांव मिली आहे। तंहिंजे करे हिन इन्हीअ चक्कर में कुझु जमायत ठाहे वरिती। मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजो तवजो छिकाइण चाहियां थो, अवां खे थोरो मुतवजो करणु चाहियां थो। अवां यकीनन मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झंदव त फना फिर रसूल हज़रत अबू बकर खां मथे को आहे? ॾाढे ॻाल्हायो बाबा। फना फिर रसूल माना रसूलुल्लाह जे ज़ात में फना हुजे। अबू बकर सिद्दीक़ खां को मथे आहे? सभई चओ न। पोइ ॿिए नंबर में हज़रत अमीर उमर खां को मथे आहे? हज़रत उस्मान खां मथे को आहे? हज़रत अली मुर्तज़ा खां को ॿियो मथे आहे? हज़रत इमाम हसन ऐं हुसैन खां को ॿियो मथे आहे? ये 4 खलीफ़ा, 5 हसन, 6 हुसैन, इन्हनि खां वधीक ॿियो केर बि फना फिर रसूल कोन्हे। पोइ गुलाम अहमद चयो त मां फना फिर रसूल आहियां, त मूं ते नबूअत जी छांव पई आहे, मां हाणे ज़िल्ले नबी आहियां, नबी जी छांव आहियां। अदा जेकॾहिं ज़िल्ले नबी हुजे हा त दावा अबू बकर करे हा, उमर करे हा, उस्मान करे हा, अली करे हा, हसन करे हा, हुसैन करे हा, पर उन्हनि दावा कान कई। तंहिंजे करे मुस्लमान सम्झी आ त ओ कादियानी इन चैन सगोरन सहाबन 5 हसन ऐं 6 हुसैन उहे फना फिर रसूल हुजण जे बावजूद भी ज़िल्ले नबी हुजण जी दावा नथा कनि त तूं कूड़ो कूड़े जो पुटु दावा कनि हा त उहे कनि हा, तो कूड़ी दावा कई आहे मोहम्मद करीम अल्लाह जो सचो आख़िरी नबी आहे। अबा जे करे फना हुजण जे करे, फनाइयत जे करे नबूवत मिले हा त अबू बकर खे मिले हा, उमर खे मिले हा, उस्मान खे मिले हा, अली खे मिले हा, हसन खे मिले हा, हुसैन खे मिले हा, पर उन नबूवत जी दावा कान कई छो त उनखे ख़बर ही त अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे त रसूलुल्लाह आख़िरी नबी आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। दोस्तों अजीजो, मुसलमान भाइरो, पो जॾहिं हिन ख़बीस इहे दावाऊं कयूं, कॾहिं मसीले मसीह पियो सॾाए, कॾहिं ज़िल्ली नबी पियो सॾाए, कॾहिं बुरूज़ी नबी पियो सॾाए, कॾहिं इल्हाम जी दावा पियो करे, कॾहिं वरी वही जी दावा पियो करे त जिन नबी करीम जे ज़माने खां पोइ कूड़े नबूअत जे दावेदारनि जो मुक़ाबिलो कयो वियो, अबू बकर मुक़ाबिलो करे हुनखे जहन्नम में पहुचायो।
तहन गुरदासपुर जे खबीस शैतान कादियानीअ जे मुकाबले में भी पूरे हिन बर्रे सगीर जा मुसलमान आलिम अहले सुन्नत जा उथी खड़ा थिया। केड़ा आलिम चओ? अहले सुन्नत जा। केड़ा आलिम? आई उन्हनि जी अगवानी आई सिपह सालारी करण वारो गोलड़े वारी सरकार पीर ख्वाजा मेहर अली गोलड़ी पैदा थियो। आई मज़े जी गाल तो के ॿुधाए तो गोलड़ी आहे भी पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जी औलाद है। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। माना 800 साल खां पोइ इन्ही बर्रे सगीर में खत्मे नबूवत जे मुनकिर जे मुकाबले जे लाइ पीरान पीर जो खून मुबारक वरी जोश में आयो। अब्दुल कादिर जीलानी जो खून मुबारक जोश में आयो, जो हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जो बचड़ो हजरत ख्वाजा पीर मेहर अली जीलानी गोलड़वी रहमतुल्लाह अलैह क़यादत संभाली। ऐं नतीजो निकितो जाए जीअं अबू बकर सिद्दीक मुसैलिमे कज़्ज़ाब खे शिकस्त ॾिनी त मन जीलानी बादशाह हजरत पीर गोलड़वी रहमतुल्लाह अलैह उन्ही भी मिर्ज़ाईअ खे शिकस्त ॾिनी जो काकूस में मरी वियो। दम दस्तगीर, दम दस्तगीर, जिंदाबाद। दोस्तों अजीजो, अवां ॿुधो आहे न त पीरान पीर खे माण्हुनि चयो हो साईं माण्हू तोखे चवंदा आहिनि मुहियद्दीन, मुहियद्दीन, मुहियद्दीन। मुहियद्दीन जी माना दीन जेरो कंदड़, इहो तुंहिंजो लक़ब कॾहिं पियो? पीरान पीर फरमाए थो त मां रस्ते सां पे आयुसि, हिकिड़ो पोढ़ो रस्ते ते पियो हो, 90 साल जी उमिरि जो, ॻरी कंडा थी वियो हो, जिस्म ते मांस हुयुसी कोन, खल हुई, साह लुकी में फाथो पियो हुउसि, तारा निकिरी आया हा, सकरात जी हालत में आ। मूंखे ॾिसी उन पोढ़े चयो ऐं अब्दुल कादिर जीलानी मुंहिंजो हथ त वठ। पीरान पीर फरमाए थो मूंखे रहम आयो, उन्ही जे बाह खां वठी उनखे मूं उथारण जी कोशिश कई। अब्दुल कादिर जीलानी बगदाद जो शहनशाह फरमाए थो बस मुंहिंजे हथ विझण जी देरि ही उहो 90 साल जो पोढ़ो 18 सालनि जो जवान बणिजी वियो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मूं चयोमांसि जिन्ना भूत केरु? होॾो त मुंहिं पे 90 साल जो पोढ़ो हुए ऐं हेॾो वरी मुंहिंजे हथ विझण सां नौजवान बणिजी वियो 18 साल जो आहीं केरु? उन पोढ़े चयो अब्दुल कादिर जीलानी मां मुहम्मद जो दीन आहियां। माण्हुनि मूंखे छॾे ॾिनो हो, माण्हुनि मूंखे विसारे छॾियो हो, माण्हुनि मूंखे कमज़ोर करे छॾियो हो, अल्लाह तोखे मोकिलियो आहे तुंहिंजे हथां वरी मुहम्मद जो दीन जहिड़ो थींदो ऐं तूं दीन खे जीआरींदड़। तूं हाणे अब्दुल कादिर त आहीं पर उन सां गॾु मुहियद्दीन बि आहीं। पोइ पीरान पीर फरमाए थो मां जंहिं बि रस्ते सां लंघा पियो, जंहिं बि वाट सां लंघा पियो, जंहिं बि बाज़ार मां अचां पियो, मदरसे में वञा, ओताक में वञा, बाज़ार में वञा, किथे बि वञा, जेको मूंखे ॾिसे पियो चवे पियो जा मुहियद्दीन, जा मुहियद्दीन, अचियो मुहियद्दीन, अचियो मुहियद्दीन। खुदा जो कसम उन्ही मुहियद्दीन जे जीन, उन्ही मुहियद्दीन जे खून वरी गैरत में आया, जोश में आया। गोलड़े वारी सरकार जीलानी बादशाह हजरत पीर मेहर अली मैदान में निकतो जे अहिड़ो मिर्ज़ाई जो मुकाबलो को जो मिर्ज़ाई खे शिकस्त ॾेई तबाही बर्बाद करे छॾे। ओ पीर मेहर अली जेको सचो आशिक़े रसूल हो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ, खुली चओ। ओ पीर मेहर अली तव्हां हुन जा मूं तव्हांखे 2-3 दफ़ा शेर बि कॾहिं कॾहिं ॿुधाईंदो आहियां। ओ आशिक़े रसूल हो, हे पियो चवे मिर्ज़ो त मां फना फिर रसूल आहियां, मूंखे नबूवत मिली आहे। पर पीर मेहर अली चवे तो मां फना फिर रसूल आहियां पर रसूल अल्लाह जे जुतीअ जी खाक आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन्हीं तो दावा कान कई तो को मां नबी आया। फना फिर रसूल सां
फैज़ मिलंदो आहे, पर नबूअत कान मिलंदी आहे, छो त नबूअत आहे आख़िरी नबी करीम जे हवाले। इहो ताज रब मुस्तफ़ा जे मथे ते रखियो आहे, जेको क़यामत ताईं आमिना जे लाल जे मथे ते सूहे थो। पीर मेहर अली थो फरमाए मुंहिंजे महबूब जे शान में। हाणे हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी दुरूद पढ़ो त तव्हांखे हाणे मज़ेदार ॻाल्हि ॿुधां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु हज़रत पीर मेहर अली मुझे मदीने वारे साईं अला फरमाए तो मुख चन्न बदर लासानी मथे चमके लाट नूरानी। सुभान अल्लाह, जोर सा खुली जाओ। मुख चल बदर लासानी मथे चमके लाट नूरानी। काली जुल्फत अख मस्तानी मखमूर अखा हिन मध भरिया। अज सिक मित्रा दे वधेरी क्यों दिलड़ी उदास घनेरी। लो लो विच शौक चंगेरी अज नैन लाया क्यों झड़िया। चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, चो जोर सां चो सुभान अल्लाह। वारे फ़कीर वाह, हे मोट साईं वारी नात खणी आयो आहे। मूंखे त यादि आहे पर हिन जी महिरबानी। चवे तो सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक। सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक। सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। पैसा तो कौन था जो, पर सुभान अल्लाह भी कौन था चो। पैसा न जो, पैसा न जो, सुभान अल्लाह चो, जोर सां चो सुभान अल्लाह। अरे माना बुधाया अरबी लफ्ज़ आहे सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। ओ मुंहिंजा मदीने वारा साईं, कहिड़ो न तोखे अल्लाह सुभान अल्लाह सुहिणो ठाहियो आहे, कहिड़ो न अल्लाह ताला तोखे कामिल बनायो आहे, कहिड़ो न अल्लाह ताला तोखे जमील ऐं हसीन बनायो आहे। सुभान अल्लाह मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। किथे मेहर अली, किथे मेहर अली, किथे सभई चओ किथे मेहर अली, 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 किथे तेरी सना मुश्ताक अखा, किथे जालड़िया। अज सिक मित्रा दी वधेरी क्यों दिलड़ी उदास घनेरी। लू लू विच शौक चंगेरी अज नैन लाया क्यों झड़िया। पीर मेहर अली हज ते वियो हो, हज ते वींदे मदीने खां औरत हिकड़ी मंज़िल हुई, सफर जे करे थकावट थी पई, फर्ज पढ़ी मसइलो आ, थकजी पओ, सफर हो जो
मुसाफरी हुजे सफर जे करे रियायता 4 रकातूं ब पढ़ो, सफर में इशा जी नमाज में रियायता फर्ज पढ़ो ऐं वरी वितर पढ़ो, पर वो सुन्नत जी तव्हांखे रुख़सता पढ़ी सघो त पढ़ो, जे नथा पढ़ो त तव्हांखे रुख़सता। पीर मेहर अली मदीने खां हिकिड़ी मंज़िल पहिरियां हुआ, मुंहिंजे महबूब जे मुल्क ते थकिजी पियो आहे, सुम्हणी पढ़ियईं, वरी वितर पढ़ियईं, सुन्नत खे छॾे ॾिनई। पीर मेहर अली जी अख में लॻी, अञा जो निहारे त मदीने वारो साईं मथां बीठो आहे। फरमाए पियो, ओ मेहर अली, मां मोहम्मद जी सुन्नत त तो कॾहिं बि कान छॾी आहे, पर अॼु तूं थकिजी पियो आहे, इन जे करे मुंहिंजी सुन्नत छॾी थी। मूं दिलि में चयो त मदीने मां अची तोखे हिन वादीअ में दीदार करायां त तुंहिंजो थक लही पवे। सुभान अल्लाह, मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। अॻिते जो किथे मेहर अली, जो तो सोना तू हेॾो सोनो, हेॾो जमील, हेॾो हसीन, मां छा आहियां, किथे मेहर अली, किथे तेरी सना, मां मेहर अली वरी तुंहिंजी कहिड़ी सना कयां। ओ मुंहिंजा मदीने वारा मीर तुंहिंजी सना कई आहे त रब कई आहे, तुंहिंजी तारीफ़ कई आहे त अल्लाह कई आहे, तुंहिंजी तारीफ़ कई आहे त क़ुरान कई आहे। या रसूल अल्लाह तुंहिंजी तारीफ़ कई आहे त 1,24,000 नबियनि तारीफ़ कई आहे। किथे मेहर अली, किथे तेरी सना, मुश्ताक अखियां किथे जा लड़ियो। मुंहिंजा दोस्त हो मर्द मैदान में लही आयो कि ओ मिर्ज़ा तू दावा थो करी त मां नबी आहियां, मां नबी न आहियां, मां नबी जे गुलामनि जो भी गुलाम आहियां। सुभान अल्लाह कान चयई, मां नबी जे गुलामनि जो गुलाम आहियां। तू नबूवत जी दावा थो करी, मां नबी न आहियां, नबी जो गुलाम आहियां। हलिया नबी मौजज़ो ॾेखारींदो आहे, जे तू नबी आहे त पंहिंजो मौजज़ो ॾेखार, न त मां मुहम्मद जो गुलाम तोखे करामत थो ॾेखारियां। थकिजी पियो छा? तवज्जो आहे, तवज्जो आहे, तवज्जो आहे। कादियानी खे चए तू दावा थो करी त मां नबी आहियां, नबी वटि मौजज़ो हूंदो आहे, मां नबी न आहियां, मां नबी जो गुलाम आहियां, मां वटि दस्तगीर जे सदके करामत आहे। छो त मुंहिंजे रगुन रगुन में हज़रत पीर मेहर अली फरमाए तो मुंहिंजे खून खून में अब्दुल कादिर जीलानी जो खून आहे। मां बगदाद वारे शहनशाह जो बचड़ो आहियां, मुंहिंजो खून जेको आहे उहो खून गरम आहे। हा तोखे मां पंहिंजी करामत ॾेखारियां। हाणे जेकॾहिं तूं नबी आहे त माण्हुनि जे विच ते टेबल था रखूं, उन टेबल जे मथां कलम भी रखूं था, कागज़ भी रखूं था। तू चओ कलम खे त कागज़ ते तुंहिंजी नबूवत जी ॻाल्हि लिखे ऐं कोन लिखंदो, या वरी मां थो चवां मुंहिंजे चवण सां कलम पाण ई उथंदो, रसूलुल्लाह जी ख़त्म नबूवत जो ऐलान लिखंदो। उन चंड्रे में का ताक़त त हुई कान न, वो तो ठगो हो, कूड़ो हो, कुछ करे कोन पे सघियो। हजरत अब्दुल कादिर ते पीर मेहर अली गोलड़वी रहमतुल्लाह ताला अलैह विच टेबल ते मुंहिंजा आदा कागज़ रखियो, उन कागज़ जे मथां कलम रखियो। मजमे में लखन जो मजमो आहे, लाहौर जो मोची गेट अॼु भी शाहिदा, उन मोची गेट में मुनाज़रो थियो। हजरत पीर मेहर अली कलम खे चयो, ओ कलम खड़ा हो जा, मेरे नाना मोहम्मद रसूलुल्लाह की खत्म नबूवत का ऐलान कर दे। जाओ सुभान अल्लाह, जाओ सुभान अल्लाह, जोर से जाओ सुभान अल्लाह, खुली जाओ सुभान अल्लाह, खुली जाओ सुभान अल्लाह।
और मुझा सजन साईं मुझा भाव अजीज मिर्जाई के खुशकी चढ़ी वही उथी वेही कोन पियो सके हेॾो मुझा दोस्त हज़रत पीर मेर अली खोलणवी जीलानी सरकार हुकुम कयो आहे कलम खे दुनिया ॾिठो जहान ॾिठो त कलम पाण ई पाण उथियो ऐं उथी करे सफ़ेद कलम ते लिखई मुहम्मद रसूलुल्लाह खातमन नबियीन। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मुझा दोस्तों अजीजो पूरो मुल्क मुसलमानन जा आलिम पीर ऐं फकीर हजरत जीलानी बादशाह हजरत पीर मेहर अली गोलणवी जे क़यादत में हिक थी आ पर उन्हीं ज़माने में हिकिड़ो टोलो देवबंदी वहाबी केड़ा बाबा चओ ॾाढो चो देवबंदी उहे उनके जड़ो नाग सूंघियो कहते हैं ना भैया इसको तो सांप सूंघ गया है नाग सूंघियो कुछ आई कोन छो सबब चओ त ॿुधायां चओ कोन था चओ त ॿुधायां हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु